नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ाबिल खां ख़बर ॾींदा हलूं त अफ़गानिस्तान जे सूबे नंगरहाल में अफ़गान फ़ौजियुनि दहशतगर्दी बजाए पंहिंजे शहरनि खे निशानो बणाए छॾियो, जंहिंमें 30 शहरी मारिजी विया आहिनि ऐं 40 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। अरब मीडिया मूजिबि अफ़गान फ़ौजी सूबे नंगरहाल जे ज़िले खुदगयानी में अमरीकी फ़ौज जी मदद सां ड्रोन हमलो कयो, जंहिं जे नतीजे में 30 शहरी मारिजी विया आहिनि, 40 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। मीडिया रिपोर्ट मूजिबि अफ़गान फ़ौज दहशतगर्दी जे ठिकाणनि खे निशानो बणाइण थे चाहियो, पर इहो हमलो दहशतगर्दी बजाए ज़मीन ते कमु कंदड़ हारियुनि मथां कयो, जंहिं सबबु केतिरा ई माण्हू मारिजी विया आहिनि ऐं घणा ॻणती जोगी हालत में आहिनि। अफ़गान बचाव वारे वज़ारत ड्रोन हमले जी तस्दीक़ ऐं वाक़े बाबति तफ़सील ॾियण खां इनकार करे छॾियो, जॾहिं त गवर्नर नंगरहाल जे तर्जुमान अताउल्ला खुदगयानी ड्रोन हमले जी तस्दीक़ कंदे ॿुधायो त अफ़गान हुकूमत मामले जी जांच करे रही है ऐं अञा 9 माण्हुनि जूं लाशूं मिलियूं आहिनि। ॿिए तरफ़ अफ़गानिस्तान में मौजूदु अमरीकी फ़ौज बि अहिड़ी कार्रवाई ते कंहिं बि क़िस्म जो रद्द अमल ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।